बुध ग्रह नवनि ग्रहनि मां हिकिड़ो ग्रह जंहिंजो नालो आहे बुध। चवंदा आहिनि कि ज्योतिष शास्त्र जे अनुसार बुध ग्रह जेको आहे उहो मिथुन राशि ऐं कन्या राशि हिननि ॿिन्हिनि राशियुनि जो स्वामी आहे। इहो ग्रह जेके बि भाव में वेहंदो आहे या कंहिं ॿिए ग्रह सां बि वेहंदो आहे ओहिड़ो ई फल ॾींदो आहे। जंहिं कुंडली में सूर्य ऐं बुध हिकिड़े ई भाव में वेठा हूंदा आहिनि त ॾाढो सुठो योग ठहंदो आहे जंहिंजो नालो आहे बुध आदित्य योग। हुन सां माण्हू तमामु बुद्धिमान ऐं बुद्धीअ वारो थींदो आहे। हुननि जो ब्रेन ॾाढो सुठो कमु कंदो आहे जंहिंजे कुंडलीअ में बुध आदित्य योग हूंदो आहे। अगरि तव्हांजे कुंडली में बुध ग्रह कमज़ोर आहे हुनखे सुठो ठाहिण जे लाइ तव्हांखे बुधर जे ॾींहुं विर्त रखणु खपे या भॻवान विष्णु जी पूजा करणु खपे। चवंदा आहिनि कि बुधर जे ॾींहुं जेको बि माण्हू भॻवान विष्णु जी पूजा कंदो आहे हुनखे विष्णु भॻवान अधिक ऐं अधिक आशीर्वाद ॾींदा आहिनि ऐं हुन जे मथां प्रसन्न थींदा आहिनि। गांइ खे चारो या रोटी खाराइण सां बि बुध ग्रह मज़बूत थींदो आहे। बुध ग्रह खे मज़बूत करण लाइ बुधर जे ॾींहुं तव्हां साए मुङ जो दान कंदा त तव्हांजे लाइ लाभदायक साबित थींदो। त तव्हां ध्यानु ॾिजो ऐं वीचार कजो कि तव्हांजे कुंडली में बुध ग्रह कीअं वेठो आहे। अञा घणी ई ॻाल्हियूं आहिनि बुध ग्रह जे बारे में, ॿुधाईंदासीं वरी ॿिए एपिसोड में।